मनकबत मौला अली साईं शान पाण समझ में अची वेंदी न। माशाअल्लाह, नारे हैदरी नारे हैदरी। वरी हाणे महसूस ईअं थिए पियो ॼण महफ़िल हाणे शुरू थी आहे। माशाअल्लाह, अचो हाणे हैदर हैदर कंदासीं। हाँ अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनो, अली वर्गा ज़माने ते ओ कोई पीर विखा मैनो। अली 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 अली। अरे ॿुधो, हथ मुंहिंजे मथे वञे, हैदर हैदर सदा लॻंदी। अली 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 ऊंची ज़ात अली दी कायनात अली दी हैदर हर दौर में कोशिश तो बहुत की गई, लेकिन कूजे के मुकद्दर में समंदर नहीं आया। हैदर को भला खाक समझ पाएगी दुनिया, अरे दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया। ऊंची ज़ात अली दी कायनात अली दी अली जितनी की सेती भी जागीर विखा में नो, अली भर का ज़माने ते कोई पीर विखा बेनो, कोई पीर विखा बेनो। बाबा हाणे उहा ॻाल्हि पेश कयां पियो। हैदर जे साम्हूं मरहब अची वियो। मरहब चवे थो हैदर पहिरियां वार कर। मुझो हैदर चे तो मरहब पहिरियों वार असां वटि दुश्मननि खे ॾींदा आहियूं। हा हा 4 यार जी पढ़ा थो। पहिरियों वार दुश्मननि खे ॾींदा आहियूं, पहिरियां वार कर। हैदर चे थो तोखे पंहिंजे नाज़ आहे कद ते, तूं वॾो आहे, चई हेॾां बि हैदरी तलवार आहे। सुभान अल्लाह, इन ते शेर कोन ईंदो। इन सुभान अल्लाह शेर कीअं ईंदो? शेर एॾो किरोड़नि जो ॿुधायां थो ऐं सुभान अल्लाह ईअं चओ था। सुभान हथ खणी कर दे सुभान अल्लाह। माशाअल्लाह। हाँ मरहब नुता कीता खैबर विफता कीता हैदर हैदर मरहब नुता कीता मेरे मौला अली जे शमशीर विखा में नो, अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा बेनो, कोई पीर विखा बेनो। अली दिलानू तोड़दा नहीं 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 नहीं, अली खाली मोड़दा नहीं। बुधो हाणे हिकड़ यक ज़बान थी करे हैदर हैदर चवण, यक ज़बान थी करे, ठीक है। हथ मुझो मथे वञे, यक ज़बान थी करे एड़ी हैदर हैदर लगाए जे वापस मां नवाब शाह वञा, चवां यार वहा जा आशिक रसूल हुआ, वहा जा हैदर जा गुलाम वेठा, वहा जा 4 यार जा गुलाम वेठा आहिनि। माशाअल्लाह पंजतन पाक जा गुलाम वेठा आहिनि, सोने दस्तगीर जा गुलाम वेठा आहिनि ऐं सोने रोज़े वारे जा भी गुलाम वेठा आहिनि।